घणो पौंड आहे हवा ही 8 पौंड आहे ही 10 पौंड आहे ये 8 ये 10 हाणे 10 भलो आहे 8 भलो मोकिलियो ईअं पाकिस्तान बदलो त पाकिस्तानी कंदा न असां मोकिलींदा साईं का ॻाल्हि ई न आहे जीअं चवंदो पोइ घणो ताकियो हिकिड़ो ही 800 जो ताकियो आहे फाइनल फाइनल 780 ॾिजो ॾिसंदा कंदा त पोइ तव्हां डिस्काउंट त कुझु त कयो न साईं 780 ॾिजो 780 हा न 780 का अञा डिस्काउंट थींदो बराबरि पाण केरु आहियो पाण भुटो आहियां हवा इम्तियाज़ अली भुटो किथां जा कंबर शहर जो कंबर शहर जा माशाअल्लाह हे बिज़नेस पंहिंजो आहे न अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह ख़ुशी थी संसा तालुक तव्हां रखो था ऐं पंहिंजो बिज़नेस कयो पिया माशाअल्लाह ज़बरदस्त भाई हे नौजवान वञे थो साफ़र ते ऐं ॿियो हेॾां पंहिंजो इनायत साहिब आहे ऐं ॿियो कैमरामैन इम्तियाज़ लुंड हिन सां गॾु आहे ऐं शॉपिंग था करायूं हुनखे छो जे जेको साफ़र थींदो आहे न हुन सां 4-5 माण्हू गॾु राज़ में ईंदा आहिनि चॉइस पसंदि कराईंदा आहिनि सो भाई घणो पौंड आहे हवा ही 8 पौंड आहे ही 10 पौंड आहे ये 8 ये 10 हाणे 10 भलो आहे 8 भलो बस हर कंहिंजी चॉइस आहे जेको 8 पाए जेको तव्हांजे नज़र में बहितर कहिड़े बॉन्ड वारो घणे बॉन्ड वारो बहितर त हाणे असां दुकानदार आहियूं असां चवंदासीं ॿई भलियूं आहिनि पर तव्हां इन पॉइंट हिन में 1 6 आहिनि 5 आहिनि 4 आहिनि ही 8 पौंड आहे बहितर 8 पौंड आहे बहितर 8 पौंड आहे पर ही 10 पौंड जेके थुला आहिनि ही उहे पाए सघनि था त जीअं हुनजी वेकर देकर वग़ैरह निकिरे थी जेके तो पारा आहिनि असां पारा आहिनि इन्हनि जे लाइ बहितरीन 8 पौंड आहे अच्छा बस इहे ई माना ख़बर पवणु घुरिजे न माना फ़र्क़ु छा आहे सो बहरहाल ज़बरदस्त दोस्तो सिंधो नौजवान साफ़र पियो थिए पाकिस्तान पियो वञे बोस्की सूट पियो वठे पूरो ताकियो पूरो हाँ सर घणे में डन थियो सर चए तो 800 रुपया पर भाई 750 रुपया लगाईंदो लगे तो अच्छा हवा अदा हे बोक्सी असली आहे न साईं ओरिजिनल मां पाकिस्तान में बदल